अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां सभु। उमेद कयूं था त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक ऐं मज़े में हूंदो। दोस्तों, नादिया चन्ना जो हिकिड़ो वीडियो वायरल थियो आहे। जी हाँ दोस्तों, इहा वॾी ख़बर तव्हां सां शेयर कंदा हलूं था त नादिया चन्ना जो हिकिड़ो वीडियो शेयर थियो आहे। दोस्तों, वीडियो त फ़िलहाल कंहिंखे बि कोन मिलियो आहे, पर कुझु तस्वीरूं आहिनि जेके तमामु घणी सोशल मीडिया ते वायरल थी रहियूं आहिनि। ऐं दोस्तों, इन तस्वीरुनि में तव्हां साफ़ साफ़ ॾिसी सघो था त नादिया चन्ना जो ज़रूरु को अहिड़ो वीडियो आहे जेको सोशल मीडिया ते वायरल थियण वारो आहे। जी हाँ दोस्तों, सोशल मीडिया ते कल राति खां वठी नादिया चन्ना जूं इहे तस्वीरूं वायरल थियनि पियूं। दोस्तों, हूअं बि सोशल मीडिया ते तमामु घणो कूड़ हली रहियो आहे। हूअं बि हर कंहिं जे बारे में चवंदा रहंदा आहिनि त फलाणे जो वीडियो वायरल थियो आहे ऐं फलाणे जो वीडियो वायरल थियो आहे। दोस्तों, हूअं बि हर माण्हूअ जे बारे में सोशल मीडिया ते कूड़ियूं ख़बरूं हलंदियूं रहनि थियूं, पर दोस्तों इन ॻाल्हि में केतिरी सचाई आहे इहा त पोइ ई ख़बर पइजी वेंदी। दोस्तों, नादिया चन्ना हिकु सुठी अदाकारा ऐं मॉडल आहे ऐं आपा शबीरा चन्ना जी धीउ आहे, जंहिं सिंधी मीडिया ते हिकिड़ो सुठो कमु ॾिनो आहे। ऐं दोस्तों, नादिया चन्ना बि हिकु सुठी तबियत जी मालिक आहे। अलाह तो ॼाणे इन ॻाल्हि में केतिरी सचाई आहे, इहा त बाद में ई ख़बर पइजी वेंदी। फ़िलहाल दोस्तों, ही तस्वीरूं तमामु तेज़ीअ सां वायरल थी रहियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम, मां नादिया हुसैन चन्ना हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो जीअं त मुंहिंजे नाले सां, मुंहिंजी फैमिली जे नाले सां फेक अकाउंट ठाहिया था वञनि, जंहिंमें नाज़ेबा तस्वीरूं ऐं वीडियोज़ जेके एडिट थियल आहिनि उहे पोस्ट थियूं कयूं वञनि। त उहे नज़र मां जंहिंजी बि गुज़रनि अकाउंट हुजे, तस्वीरूं हुजनि, त उन्हनि खे रिपोर्ट कयो, ब्लॉक कयो ऐं हिन मैसेज खे बि वधि खां वधि शेयर कयो। थैंक यू सो मच।